सिंध में सियासी पार्टी इंडस कांग्रेस जो बाज़ाब्ता ऐलान किया हुआ है। चेयरमैन एडवोकेट मुस्तफ़ा सूमरो, जनरल सेक्रेटरी डॉक्टर जगदेश वासवाणी, वाइस चेयरमैन गुल हसन सूमरो, डॉक्टर मसूद जमाल खानज़ादा, जॉइंट सेक्रेटरी अलमास जमाल, पार्टी तर्जुमान कमल जतोई चूंडिजी विया। इंडस कांग्रेस के मरकज़ी इंटेलेक्चुअल कमेटी सेंट्रल कमेटी में सिंध के नाले वारो शायर पीटीवी जो माज़ी में प्रोड्यूसर डायरेक्टर ऐं चेयरमैन समीर बलोच, शायर असगर बागी, माहिन हिस्बानी, अली गोहर सूमरो, तमसीला अंसारी, अंजुम बुगियो ऐं हर सियासी पार्टी जा सरबराह दानिश्वर अदीब पिणु हिन जो मेंबर हूंदा। मेंबरनि खे दावतुनि वसीले हिकमत अमली जोड़ण लाइ घुरायो वेंदो, जेके पार्टी पॉलिसी जोड़ींदा। वर्किंग कमेटी में पीर कलीम एडवोकेट आसिफ उनर, एमएच पंवर, आसिफ फारूकी, वाजिद अली सैयद, बहादुर लोलाई, मंसूर पंवर, समद बुगियो, अल्लाह बख्श खुश्क, गनी कुबर, फरीद लाशारी, जुल्फकार सोलंकी शामिल आहिनि। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान एडवोकेट मुस्तफ़ा सूमरो चयो त हिन वक़्तु पाकिस्तान के नओं सोशल कॉन्ट्रैक्ट या आईनी मज़बूत बणाए सघे थो। इंडस कांग्रेस पाकिस्तान जी मौजूदा जाग्राफियाई वहदत के तस्लीम करे थी ऐं यकीन करे थी त जदीद दौर सूबनि विच में भाईचारो, मोहबत ऐं मुल्क जी मज़बूती निज़ाम जे लाइ नओं आइन जोड़ियो वञे। मुस्तफ़ा सूमरो वधीक चयो त जेसीं ताईं नवां कानून ठहनि तेसीं ताईं मज़लूम आवाम जी असीं भरजला थींदासीं। उन्हनि जी मालिकी जे लाइ कमेटी हूंदी जेका मज़लूम जी मालिकी लाइ हिकदम गॾु थी उन जी कानूनी या इख़्लाक़ी मदद कंदी। हुन चयो त पाकिस्तान हिकु ख़ूबसूरत मुल्क आहे, उनखे तबाह कंदड़नि जा घेरा तंग कंदासीं। इंशाअल्लाह 5 डिसंबर बाद समूरे मुल्क में तंज़ीम साज़ी जो अमल शुरू कयो वेंदो।